कंडड़ी में कल तार ॾिठो मूं। हिंद सिंध जे सूफ़ी शाइर बुज़ुर्ग हज़रत सूफ़ी रोयल फ़क़ीर जो सालानो उर्स मुबारक कंडड़ी शरीफ़ में थी गुज़रियो। एक ॾींहं लाइ थियल उर्स मुबारक में पहिरीं धमाल हज़रत सूफ़ी रहीम फ़क़ीर जी दरगाह खां शुरू थी। दरगाह के कुंवार जिया सिंगारियो वियो ऐं संदसि दरगाह ते सूफ़ी रहीम फ़क़ीर जे गादी नशीन हज़रत सूफ़ी अनवर रहीम गुलनि जी चादर चाढ़े इफ़्तिताह कयो। हज़रत सूफ़ी रहीम फ़क़ीर जे उर्स मुबारक में सिंध सरहद पंजाब खां वॾी तादाद में मुरीदनि अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें औरतुनि मर्दनि ॿारड़नि तोड़े हर उमिरि जे शख़्स शिरकत कई। जॾहिं त राति जे पहाड़ में सूफ़ियाणी महफ़िल मौसीक़ी बि थी गुज़री, जंहिंमें सिंध ऐं पंजाब जे नाले वारनि फ़नकारनि जंहिंमें जंसार अली समो, अलस्ती फ़क़ीर, भगत भागचंद, आडू भगत, माई आबदा ऐं ॿिनि फ़नकारनि सूफ़ियाणा कलाम ॻाए पिंडाल में वेठल मुरीदनि तोड़े अक़ीदतमंदनि खे झुमाए छॾियो। इन मौक़े ते आयल मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि सोच टीवी सां ॻाल्हाईंदे चयो था। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं दरगाह आलिया साईं रहीम फ़क़ीर जी दरगाह ते मौजूदु आहियूं, जिते हज़ारनि जी तादाद में मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि अची करे हिते शिरकत कई। ऐं अॼु असां सां गॾु जेका आहे आबदा स्टेज जी ॻाइणी रेडियो ते ॻाइण जी मशहूरु जेका आहे असां सां गॾु मौजूदु आहे। चओ त असां सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अस्सलाम वालेकुम आबदा। वालेकुम सलाम। मौजूद जी हाँ, तबीयत सही है। दीवाल वाला खे कीअं महसूस थिए थो हिन दरगाह ते अची करे? मालकनि जे मेले में महसूस कीअं थींदो, तमामु सुठो थिए थो ऐं तमामु प्यार ॾाढो साईं वारा जाम प्यार ॾींदा आहिनि, सुकून अची वेंदो आहे। हीअ त जन्नत जी जाइ आहे। माण्हू त चवनि था मरण खां पोइ जन्नत में था वञूं, असां जीअंदे हिते जन्नत में आहियूं। तव्हां साईं वारनि जा मुरीद आहियो? ऐं अनवर साईं बादशाह जी मुरीद आहियां। हर साल ईंदा आहियो? हर साल ईंदा आहियूं, हर साल ड्यूटी ॾींदा आहियूं। पहिरीं असांजी अमड़ हुई माई हंजू, हू बाबा रहीमन साईं जी मुरीद आहे ऐं बाबा अनवर साईं जी मुरीद आहे। पहिरीं मुंहिंजी अम्मा ड्यूटी ॾींदी हुई, हाणे असां ईंदा आहियूं, हर साल ईंदा आहियूं, साईं बादशाह जी ड्यूटी ॾींदा आहियूं। तव्हांजो तमामु सुठा सुठा कलाम असां ॿुधाईंदा रेडियो ते बि स्टेज ते बि। जी जी हाँ, कैसेट वग़ैरह तव्हांजी आई आहे? जी हाँ, कैसेट वग़ैरह आई आहे, मारवाड़ी आहे असांजी कैसेट। जी जी हाँ। हुन खां अलावा का बि उर्दू ज़बान में या का हुन में न हू ईअं त वरी लाइव प्रोग्राम हलाईंदा आहियूं न, पोइ गज़ल गीत में न ॻाए छॾींदा आहियूं। अञा उहे कैसेट कहिड़ी अहिड़ी मौसीक़ी में ॻाइण में सूफ़ियाणे कलामनि में असांखे घणो मज़ो मिना सूफ़ी ॿोली में ईंदो आहे, सुकून सूफ़ी ॿोली में हूंदो आहे। हू त कलाम ॻाईंदा आहियूं त रोज़ी वग़ैरह कंदा आहियूं, पर मालकनि जा ॿोल ॻाईंदा आहियूं त ख़ुशी तमामु महसूसु घणी थींदी आहे। हर उमेद असांजी पूरी थींदी, कोई उमेद न रही आहे, हर उमेद पूरी थी आहे। अनवर सिंह जा। जी हाँ। हाँ, हर साल ईंदा आहियूं ॿारनि सां। सिंध पंजाब ईंदी आहे असांखे मेलो रोयल फ़क़ीर जहिड़ो मेलो ॿियो वरी थींदो ई न आहे। वॾो मज़ो ईंदो आहे हिते, चवंदा आहियूं कंडड़ी में रही पऊं, वॾो मज़ो आहे, वॾो मज़ो आहे। फुकरा खे ॾिसंदा आहियूं, धमाला ॿुधंदा आहियूं, धमाल कंदा आहियूं, वॾो मज़ो ईंदो। फनकार खे ॿुधंदा आहियूं, पोइ बि सुकून ईंदा आहिनि। अहिड़ा अहिड़ा ॿोल ईंदा आहिनि मालिकनि जा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, हक़ मौजूद लॻो थी। हम पंजाब ज़िला रेमियर खां से। जी, हमें मुर्शिद अनवर सिंह जी। हर साल आते रहते? जी जी। तो क्या महसूस होता है यहाँ पे अगर कौन सी फैज़ हासिल करते हैं? हम पंजाब यहाँ पर आकर क्या महसूस करते हैं? हम इधर आकर के मुझे ये जो है करैटे बहुत पसंद है। ये सूफ़ी मुर्शिद करीम का सूफ़ी लोगों का मुझे बहुत पसंद है। हम नया मुरीद होकर मुझे ये जो है रस्म जो है ना, ये सिंध की कल्चरल जो है, ये बहुत अच्छा है, मुझे बहुत पसंद है।
सरदार की जय, पर सूफी सरदार की जय। अब तो मौजूद बाबा जी गजते बाबा जी गजते वक्त असीं दरगाह आलिया कंडड़ी शरीफ़ में मौजूद हुआसीं जिते हज़ारनि जी तादाद में मुरीदनि अक़ीदतमंदनि अची करे हिते सूफ़ी रहीम फ़कीर जी दरगाह ते अची करे हाज़िरी भरी। हिकु ॾींहं खां जारी मेले जी पोॼाणी अॼु सुबुह जो रसी झंडी रस्म जी अदा कई वई। उन खां पोइ साईं वारनि ख़ुसूसी पंहिंजे मुरीदनि जे लाइ अक़ीदतमंदनि जे लाइ मुल्क जे लाइ ऐं आयल माण्हुनि जे लाइ स्पेशली दुआऊं घुरी वयूं ऐं उन में वॾी तादाद में औरतूं मर्दनि बि हिते अची करे शिरकत कई। तव्हां पाण ॾिठो त औरतुनि पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां साईं वारनि खे भेटा पेश कई ऐं उनखां अलावा सिंध पंजाब खां अलावा ॿियनि बि मुख़्तलिफ़ शहरनि खां हिते वॾी तादाद में माण्हू कई आया हुआ, जंहिंसां मां ॻाल्हि ॿोल बि ॿुधी ऐं प्रोग्राम बि ॾिठो वियो। बाग़ी सागर पवार, सोच TV सखर।
मेले जी पुॼाणी सुबुह जे वक़्तु झंडी चाढ़े दुआ घुरी पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ऐं आख़िर में आयल मुरीदनि तोड़े अक़ीदतमंदनि दरगाह जे गादी नशीन हज़रत सूफ़ी अनवर रहीम फ़क़ीर खां दुआ धाॻो वठी पंहिंजे मंज़िलनि ॾांहुं रवाना थी विया। कैमरामैन टीम सां गॾु बाग़ी सागर पवार, सोच TV, सखर, कंडड़ी शरीफ़। मेले जी पुॼाणी सुबुह जे वक़्तु झंडी चाढ़े दुआ घुरी पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ऐं आख़िर में आयल मुरीदनि तोड़े अक़ीदतमंदनि दरगाह जे गादी नशीन हज़रत सूफ़ी अनवर रहीम फ़क़ीर खां दुआ धाॻो वठी पंहिंजे मंज़िलनि ॾांहुं रवाना थी विया। कैमरामैन टीम सां गॾु बाग़ी सागर पवार, सोच TV, सखर, कंडड़ी शरीफ़। उर्स मुबारक में मुख़्तलिफ़ क़िस्म जा बाज़ार लॻाया विया, जंहिंमें मिठाई जा दुकान, ॿारड़नि जी ख़रीदारी जा स्टॉल ऐं झूला पिणु ॾिसण में आया। दरगाह ते आयल मुरीदनि तोड़े अक़ीदतमंदनि जे लाइ फ्री लंगर जो बि बंदोबस्तु कयो वियो ऐं संदसि सिक्योरिटी जा के ख़ासि इंतज़ाम ॾिसण में न आया। हर साल जीअं हिन साल बि हज़रत सूफ़ी रहीम फ़क़ीर जो सालाना उर्स वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो वियो, जंहिंमें मर्दनि तोड़े औरतुनि मुख़्तलिफ़ क़िस्म सां साईं वारनि खे भेटा पेश कई।